नाज़रीन, लखी गुलाम शाह मां अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शिकारपुर MPA मोहम्मद शहरयार ख़ान महर जे 90 जरेब देरनि खे लॻल बाहि जो नोटिस वठी छॾियो। SHO लखी गुलाम शाह के केस में शामिल समूरनि जवाबदारनि ते FIR दाख़िल करण जो हुकुम। हाँ जी नाज़रीन, अवां खे तफ़सील ॾींदा हलूं त कुझु ॾींहं अॻु MPA शहरयार ख़ान महर जे 90 जरेब ज़मीन जे कणक जे देरनि खे बाहि ॾिनी वई हुई, जंहिंजा पहिरां ॻोठ निहाल ख़ान जागीरानी ॾांहुं विया हुआ, जंहिंमें जागीरानी बिरादरी जे माण्हुनि मथां FIR दाख़िल करण लाइ लखी गुलाम शाह थाणे ते दरख़्वास्त ॾिनी वई हुई, पर पुलिस फरियाद न वरिती, जंहिंखां पोइ MPA शहरयार ख़ान महर पंहिंजे हारी मोहम्मद अली महर मार्फत सेशन कोर्ट शिकारपुर में दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिंजो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज फ़ैसिलो ॾींदे मौला बख्श वलद बंगुल, नादर वलद गुलाम शबीर, बशीर अहमद वलद नामालूम, मकूर मक्कन वलद मोहिब अली, मंजूर वलद निहाल, खादिम हुसैन वलद मोहम्मद सालिह, अब्दुल गफ्फार वलद नामालूम, मेहर दल वलद सुल्तान, मोहम्मद रहीम वलद हिम्मत, ज़बरो वलद नवाब, तलब अली वलद नवाब मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। साहिल महर, सचाई न्यूज़, लखी गुलाम शाह।